बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मलफूज़ात ऐं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जी पसंद। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त मूं 4000 किताब पढ़िया, उन्हनि मंझां 4 ॻाल्हियूं पसंदि कयूं जेके मूंखे पसंदि आयूं। पहिरीं हिकु त मुंहिंजा नफ़्स अल्लाह ताला जी इबादत कर, न त उनजो रिज़्क़ न खा। नंबर 2 ऐं मुंहिंजा नफ़्स जंहिंखां अल्लाह ताला मना कई आहे उनखां पासो कर, न त उनजे मुल्क मां निकिरी वञ। यानी ऐं मुंहिंजा नफ़्स जंहिं कम खां अल्लाह ताला रोक कई आहे, मना कई आहे, उनखां पासो कर, न त उनजे मुल्क मां निकिरी वञ। नंबर 3 ऐं मुंहिंजा नफ़्स जेकी अज़ली क़िस्मत मां तोखे पहुचे उन ते सब्र कर, न त को ॿियो ख़ुदा ॻोल्ह जेको तोखे रोज़ी वधाए ॾे। नंबर 4 ऐं मुंहिंजा नफ़्स जंहिं गुनाहनि जो ख़्यालु करी, ऐं मुंहिंजा नफ़्स जंहिं गुनाहनि जो ख़्यालु करी त का अहिड़ी जाइ तलाश कर जिते तोखे ख़ुदा न ॾिसे, न त गुनाह न कर। इन 4 ॻाल्हियुनि में हज़रत मखदूम हाशिम ठटवी जी हिकिड़ी वॾो मवाद समायल आहे। असां मुस्लमान जेकॾहिं इन मवाद खे सम्झूं त हिकु कहिड़ी ॻाल्हि में, हिकु कहिड़े हुर्फ़ में मखदूम साहिब जो माना वॾी तारीख़ी पसगिरदाई जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि। त ॾिसो, मखदूम साहिब फरमाए थो त मुंहिंजा नफ़्स जेकॾहिं अल्लाह ताला जी इबादत करीं तो कर, न त उनजो रिज़्क़ न खा। यानी पंहिंजे नफ़्स खे ॾोरापो ॾिए थो मखदूम साहिब त ऐं नफ़्स जी इबादत अल्लाह जी करीं तो कर, न त उनजो रिज़्क़ न खा। त असां मुस्लमान रब जो रिज़्क़ खाऊं था ऐं इबादत रब जी कोन था करियूं। ऐं ॿिए नंबर में आहे मुंहिंजा नफ़्स जंहिं कम खां अल्लाह ताला रोक कई आहे, मना कई आहे, उनखां पासो कर, न त उनजे मुल्क मां निकिरी वञ। असां मुस्लमान यानी अल्लाह जी मुल्क में रहिया पिया आहियूं, त अल्लाह ताला जा जे मना कयल कम असां उहे करियूं पिया, गुनाहनि जा कम करियूं पिया। त मखदूम साहिब इहो ॾिसो असां ॾे इशारो करे थो। ऐं 3 नंबर में आहे मुंहिंजा नफ़्स जेकी अज़ली क़िस्मत मां तोखे पहुचे, यानी जेको रब तव्हांखे ॾिनो आहे, जेको दाणो पाणी तव्हांखे मिले थो, उन ते सब्र कर, न त को ॿियो ख़ुदा ॻोल्ह जेको तोखे रोज़ी वधाए ॾे। ऐं 4 नंबर में आहे मुंहिंजा नफ़्स जंहिं गुनाहनि जो ख़्यालु करी त का अहिड़ी जाइ तलाश कर, अहिड़ी जाइ ॻोल्ह जिते तोखे रब न ॾिसे, न त गुनाह न कर। अहिड़ी जाइ कोन्हे जेको अल्लाह खां लिकियलु हुजे, हर जाइ ते अल्लाह ताला ॾिसे थो। यानी इन मां इहो मालूम थियो त असांखे गुनाह न करणु खपे, छो हर जॻह ते अल्लाह पाक असांखे ॾिसे थो। त इन 4 ॻाल्हियुनि मंझि असां पंहिंजे मवाद खे यादि करियूं ऐं इन ॻाल्हियुनि ते अमल कयूं त मखदूम साहिब जो इशारो कहिड़े तरफ़ आहे। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह।